मोहब्बत मीरास असांजे। अदा खबर भला देर कई अचण में? अदा लीमा और रस्ते में दोस्त मिलियो इन करे देर थी वई। पर छॾ हिन ॻाल्हि खे, तूं ॿुधाए त ॾातू ऐं पीराणे पैसा ॾिना? अदा खबर अञा पैसनि जे पुठियां पियो आहीं। ख़ुदा जो ख़ौफ़ कर, हाणे छॾ हिननि खे, इहे पैसा ॾींदा पाण खे। चवनि पिया त कल्ह पिड़ी हुई, गुज़रे त पैसा ॾेई वेंदासीं, इन करे पुछियो मैं। अदा खबर तूं बादशाह माण्हू आहीं। ॾातू ऐं पीराणो वतन था, नागनि तां खलूं लाहींदा, सो पाण खे पैसा ॾींदा। अदा इन जे वाइदे ते तो एतबार कयो सो कयो। मूं तोखे पहिरीं ई चई छॾियो ते पैसा कोन ॾींदा। निभागनि खे खल लाइण लाइ रुगो असां ई नज़र आयासीं। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। ॾे हवाल, हिते छो आयो आहीं? सुबुह सुबुह सां मुंहुं तो चढ़ी, दुकान ते रोज़ी कोन थी थिए। यार मां त तव्हां सां मिलण जे लाइ तव्हांजे दुकान ते पिया आहियो, पर तव्हां त हिते रोज़ंदा पिया हुआ, तो हिते मिली वियो, सुठो थियो। अच्छा ही ॼाड़ी न हण, कम ॿुधा कहिड़ो कम आहे? अदा खबर ही बि उहा ई ॻाल्हि थो करे। पुछीस त छा जे लाइ? आदा ॿुधा छा जे लाइ आहीं? असल कम कोई वॾो कम कोन हो, बस दांतनि जे लाइ मूंखे पांजारी चढ़ाइणो हो। तूं पाण ॾांद तोखे पांजारी छा कंदी? अरे ॿुध, तोखे त ॾांद आहे नी कोन, पांजारी पाण पाईंदे छा ॾांद? बाबा पांजारी मां पाण पायां या मां कंहिंखे पारायां, उहो त मुंहिंजो मर्ज़ी आहे न। तव्हां रुगो इहो ॿुधायो त तव्हां न पांजारी जा पैसा घणा वठंदव? ठाहे ॾींदासीं, छो न ठाहे ॾींदासीं, पर ठाहे ॾींदासीं तुंहिंजी माफ़ जी। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, देख न कर, तूं पंहिंजे पांजारी खे ठाहिण शुरू करे ॾे। भई इहा ॻाल्हि ॿुधाए त कॾहिं ॾींदव? सिर्फ़ 2 ॾींहं लॻंदा। हा बसि ठीकु आहे, और 2 ॾींहंनि खां पोइ मां तव्हां वटि ईंदुसि, पर पांजारी ठती पई हुजे। बी ईअं काॾे थो वञी? ॾांद पहिरियों हिन पंजारियुनि जा 2000 रुपया अॻुवाट ॾेई वञ, पोइ ठहंदो। छा था चओ? बयानो छा जो? सभु पैसा हिकु जा ॾेई करे पोइ मां पांजारी खणंदुसि? मां को तव्हां वांगुरु ईअं ठठी खां छा? एतिरा बेवकूफ़ असां न आहियूं जो असां ठाहे रखूं ऐं तूं अची न। असांखे ॿिया बि कम खोड़नि, पर मूंखे इहो ॿुधा त तूं पांजारी पंहिंजे ॻिची में विझंदे? हाणे तव्हां मञो या न मञो, बेवकूफ़ तव्हां आहियो, पर इहा ॻाल्हि ॿुधा तो पांजारी ठाहींदव या न ठाहींदव? हलो न ठाहींदासीं, छा कंदे? वापडा जी ॾाकण ड्रिघा, तो जहिड़े ठगनि खे असां चङी तरह सुञाणूं, असांखे बेवकूफ़ बणाइण आयो आहीं। अदा लीमा, मूंखे त हिन ते अड़ी थी कावड़ चइजो। बेवकूफ़ मां छा बणाइजो? मां चरियो तूं आहीं, मुंधूं चरिया हो तव्हां, मुस्त बनी तूं, नठा त नठा, ॿिया खोड़ न रखनि, अहिड़ा हाणे बाठा मुंहं में। बचल तुंहिंजा हमरा ॾाढा जज़्बाती, ऐं हिननि जी जज़्बात जो क़दुरु करणु खपे। बचल मां तुंहिंजे आगुर ते पेर रखियो, ईअं सम्झ त मूं तुंहिंजे ॻोठ जे हर आगुर ते पंहिंजा पेर घुमाए छॾिया। वधीक मां तव्हांखे तकलीफ़ कोन थो ॾियां। बस बाबा बचल खान, बस घणो थियो। मां अॼु जो अॼु सांवल खे वञी ॿुधायां थो त हिते छा माजरा थी रही आहे। तव्हां ते भरोसो कयूं, मां हलियो थो वञां, छो त मूं तव्हां सां दोस्तीअ जो हथ मिलायो आहे। थोरो घणो उनजो भरम त रखणो आहे न। तव्हांजा ॿार असांजा ॿार, तव्हां जूं न्याणियूं असां जूं बि न्याणियूं। बावे बचल जे सिर जो ख़ैर। बाबा बचल, बाबा अॼु तव्हां होश में न आहियो, ख़ैर त आहे न? अमन ख़ातिर कयल फ़ैसिला बि कॾहिं कॾहिं माण्हुनि जी नज़र में ग़लति साबित थींदा आहिनि। जिन माण्हुनि खे इज़तूं ॾेई, मान ॾेई,
मर्तबो ॾेई मथे विहारियो, अॻिते हली वही माण्हू कमज़ोर समझी ताना ॾियनि। अहिड़ी हालत में सही ऐं ग़लत जी शनाख्त माण्हू भुलिजी वेहे थो ऐं कॾहिं कॾहिं त पंहिंजनि कयल फ़ैसलनि ते बि निदामत थिए थी। बाबा बचल खान, बाबा तव्हां कॾहिं बि ग़लति फ़ैसिलो नाहे कयो, न ई को ग़लति क़दम खयो आहे। हिन वक़्तु इहो ई मुनासिब हुयो जो तव्हां इन करम खान खे मुतमइन करे वापसि मोकिलियो। इहो ई सही हो, न त इहा गेल ई ख़तमु न थिए हा, ॻोठ वारनि जो आराम ऐं सुकून बर्बाद थी वञे हा। ऐं इहे ई ॻोठ वारा चवनि हा त तलाशी वठण में छा हो, भल तलाशी वठे हा। ॻोठ जी तलाशी ॾियारे मसइलो हल कयो हा। पर बाबा बचल खान, तव्हांजे ज़िद जे करे मसइलो वधियो आहे। बाबा बचल खान, माण्हुनि जूं सोचूं ॿियनि जे फ़ैसिले जे बरख़िलाफ़ हूंदियूं आहिनि, उन जे बारे में तव्हां कुझु बि न सोचो। असां तव्हांजे फ़ैसिले खे भलीकार था चऊं। दुख सादिक बाबा ॻोठ वारनि जो नाहे, दुख त पंहिंजनि जो आहे, जेके असां जिगर जा टुकड़ा समझूं था। उहे जॾहिं मुखालिफ़ थी बीहनि त सादिक हाँ छिजी थो पए। मिठल, हुकुम कयो बाबा साईं। तूं पंहिंजा अमरा वठी अनवर ऐं खमीसे जी ॻोल्हा में निकर। ये जिथे बि हथ अचनि उन्हनि खे ॿधी हिते खणी अच। बाबा साईं, ॾातू पेरण जो छा सोचो अथव? उन्हनि जो बिलो सूबेदार कंदो। पहिरियां मां हिननि वंगारियुनि खे त ॾिसां जेके ॾातूअ जे चवण ते असांजी खड़ टपी आया आहिनि। उन्हनि खे ॿुधाइणो आहे त करम खान जे ॻोठ में टपी अचण जो अंजाम छा थींदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ मिठल, जेकॾहिं उहे तोखे हथ न आया न, उहे तुंहिंजो ख़ैर बि कोन्हे। तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा साईं। जेकॾहिं असांखे ॿाहिरि नज़र न आया त पछाड़ी हुननि खे ॻोठ मां बि गिले कढींदासीं। वॾी ॻाल्हि आहे, ॿियनि ॾिस सही ज़ुल्म लॻो पियो, परमेश्वर खां पचजी रखजाए। जेको जंहिं जो माण्हू सां मिलो झेड़ो झेड़ो झेड़ो, आख़िर हिन मुल्क जो थींदो छा? अमन कॾहिं क़ाइमु थींदो? राम 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 राम, परमेश्वर पचजी रखजाए। अरे साईं, हिक ॿिए जा मथा फाड़ींदा था वञनि, हिक ॿिए जो खून ख़राबो कनि, पोइ हिन जी इज़त थींदी। वञी ऐं पंहिंजे वननि सां वेही झाड़ू हणंदा, झाड़ी कंहिं जाइ जा। शरारती माण्हू जो कम ई आहे शरारत करणु। जेसि ताईं शरारत न कंदो त हुनखे मज़ो ईंदो छा? पर तूं त ॿुधाए, थियो छा आहे? कमला वियो त ठहियो, पर बचल खान जो पुटु ख़ुदि मुंहुं सुजाई वेठो आहे। पाण में नथा ठहनि, नफ़रत ई नफ़रत। ॿुधो आहे त सांवल खान बचल सां एॾो चिड़ियो आहे जो शायदि ज़िंदगी भर ठही न सघनि। साईं, बचल खान त शामल खे पंहिंजो बचो करे पालियो न। हाँ, हुनजो त हिकिड़ो थोरो बि हो न लाहे। पोइ हिन ॿिन्हिनि में इख़्तिलाफ़ छो थी विया? ज़िद जणी ज़िद। अरे साईं, इंसान जे अंदर जो किड़ो थो वञे त वञे काॾे? इंसान आना न छॾी तॾहिं त हीअ धरती नरक थी वई। इंसान जो रतु पियो पिए। कमला, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी बीठा आहिनि। कमला अमुन कीअं थींदो, तूं ई ॿुधाए। कमला, बचल खान जे मेठ मोहबत सां जहिड़े खे टाड़े छॾियो त इहो कमु भलो थियो। पर ज़ुल्म त ॾिसो, हड़ ॻोठ वारो इहा ॻाल्हि थो करे, बचल सही न कयो, बचल बुज़दिल आहे। इहो त ठहियो कमला, हद थी वई हली। वो फोग फ़कीर मीरासी, जंहिंजी मीरास मेठ ऐं मोहबत आहे,
उहे बि जहिड़े जूं ॻाल्हियूं ज़ुल्म न आहे। साईं तूं छॾ हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे, वे त मां तुंहिंजे लाइ रोटी खणी अचां। कमला कमला जी झुरी थो पए, अंदर थो फाटे कमला। आख़िर माण्हू अमन पर छो नथा थियनि, छो नथा हिन धरतीअ खे पवित्र कनि पंहिंजे प्यार सां कमला? छो था हर वक़्तु फॾा कनि, फसाद कनि, माण्हू मारनि? परमेश्वर पति रखंदो कमला, बाक़ी ॻाल्हि घड़ी आहे। साईं हाणे छॾ हिन ॻाल्हियुनि खे, तूं वे त मां तुंहिंजे लाइ रोटी खणी थी अचां। ए साईं मुंहिंजो दिमाग़ ई कमु नथो तूं करे। वे त साईं, वे त सही। अस्सलाम वालेकुम संगत। या संगत कंहिंखे चई? हाँ तू तो बूथ किनो करी, तोखे थोड़ो ही चवा संगत। ये लूसु लूसु करे ये घर में घिरी पियो आहे, चवां तो निकुर निकुर हितां, अहिड़ी थी कावड़ अचे जो। ॻाल्हाई छा थो, निकर ॼाणो मां कोटो आहियां छा? मूंखे त मड़ई तव्हां जो सिक लॻो त बसि पोइ हलियो आहे थो। हाणे तव्हांजो हाल इहो आहे, तव्हां मूंखे वेहण जो सलाह बि न ताणो। अॼु आयो न, ॿीहर हिन घर में पैर न रखजां। हाँ कावड़ जो तो करी, मां ताजे हिते भुल में आयो थो। मां सम्झो तव्हां दुकान ते विया हूंदव, छो तव्हां न हूंदा तारी मतेरी मूंखे हिते विहारींदो आहे न। कुर्ब सां हिते विहारे चांहि मानी बानी ख़िदमत थींदी आहे तॾहिं। निभागा तोखे इहा बि ख़बर कोन थी पए, एॾो अंधो थी वियो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, दुकान बंदि आहिनि, असां घर में न हूंदासीं, ॿियो किथे हूंदासीं? रोलू इहा कहिड़ी बकवास पियो करी? हाँ अरे मतेरी छॾ फकाई खे, ग़लती थी वियो, बाक़ी हाणे ॿीहर ईंदसि न, न हूंदा पोइ ईंदसि, ठीकु आहे न? हाणे हलां थो मां। तेरी ही मां छा पियो ॿुधां? ख़बर ही कूड़ तो हाणे मां भला हिन निभागे खे विहारे चांहि छो पीआरींदसि, छो मानियूं खाराईंदसि? ईअं त इहो ॾाढो कूड़ कोन हणंदो, ज़रूर का ॻाल्हि आहे। तूं अदा चवण में बि थोरो अटके पई। ख़बर ख़बर ही असांखे विढ़ाइण थो चाहे, तूं हिन ॻाल्हि खे सम्झी छो नथो? अॼु या सुभाणे ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजे घर में न हुजण खां पोइ अगरि हे ॿीहर वरी आयो न, पोइ तोखे त ख़बर आहे न मुंहिंजी कावड़ जी, असुल ईअं मरोड़े छॾींदोमांइ। मना त तोखे यकीन न आहे? ठीकु आहे, छा कंदे ॿुधाए, छा कंदे? पोइ तोखे त ख़बर आहे न मूंखे अहिड़ी कावड़ ईंदी आहे जो। अॼु इहे असांजा दुश्मन आहिनि, इन्हनि खे हिते अचण न ॾींदी कर। मां त उन्हनि खे अचण ई न आहियां ॾींदी, पर ख़बर थी अलाए छा थी वियो आहे, अजायो शक पियो थो करे। ही केड़ी मजाक है मिठल? ही मजाक ना है, तुंहिंजी करम खाना दावत कई आहे। हलण पसंद कंदे या असांखे तकलीफ़ ॾींदे? मां चवां मां थो मुंहिंजो रस्तो छॾियो। तूं असांखे मजबूर थो करी अनवर। तूं ई न हलंदे? अरे मिठड़ विझो मथे में धूड़। हलां थो, ॾिसां थो त इहो करम खान मुंहिंजो छा थो बिगाड़े। पहिरियां त तुंहिंजी महिमानी मां थो कयां, ऐं अॻिते हली करम खान खाराईंदो। अदा सादिक मसलो हल थियो या अञा छिकछिका पई हले? अञा त शुरूआती हाणे थी आहे। जैसी ताईं इन डातूअ खे हुनजे अंजाम ताईं नथो पहुचायां, तेसी ताईं इहा छिकछिका हलंदी रहंदी। भाऊ सादिक, हींअर बचल खान ऐं वॾो करम खान बि सादिक वारनि जे पोयां हूंदा। जॾहिं हिन गिदड़ पंहिंजी डर मां निकिरी शहर ॾांहुं रुख रखंदो आहे न, त पोइ उन गिदड़ ते शिकारनि जी नज़र पइजी वेंदी आहे, ऐं उन खां पोइ गिदड़ वाइड़ो थी वेंदो आहे, घबराइजी वेंदो आहे। हा,
उनखे पोइ लिकण जी का बि जगह नाहे मिलंदी। हिन वक्त बि पीराणे ऐं ॾातूअ सां साॻियो ई गिदड़ वारो अशर आहे। उन्हनि खे बि लिकण जे लाइ का बि जगह नाहे, का बि जगह नथी हथ अचे त किथे वञी लिकाऊं। हिकु तरफ़ बचल, ॿिए तरफ़ करम खान, टे तरफ़ असां, चौथे तरफ़ पुलिस बि हुन जे पुठियां आहे। पोइ तव्हां ॿई ॼणा सोचो, अहिड़े हाल में इहो ॾातू ऐं पीराणो राति जो सुख सां सुम्ही सघंदा हूंदा? अदा सादिक, ज़ालिम जो अंजाम अहिड़ो ई बुरो थींदो आहे। ॾातू ऐं पीराणे मुंहिंजी नौजवान न्याणीअ खे बेदर्दीअ सां क़तल कयो। हुन छा बिगाड़ियो मुंहिंजी न्याणी हुननि जो? हुनखे क़तल करे छॾियो। हाणे ॾिसजो हुननि जो बि अंजाम बुरो थींदो। ॾिसजो था, अहिड़ो बुरो थींदो जो दुनिया जे लाइ इबरत जो निशान बणिजी वेंदा। ऐं हुननि जो अंजाम ॾिसण खां पोइ माण्हू चवंदा त ज़ालिमनि जो अंजाम अहिड़ो ई थींदो आहे। हूर, तूं तयार आहीं? बाबा साईं, मूंखां जेतिरियूं बि ग़लतियूं थियूं आहिनि मूंखे माफ़ करे छॾिजो। तमामु वॾो कदम पियो खणी सावल। इहो त मूं कॾहिं सोचियो बि न हो। ही मुंहिंजो फ़ैसिलो गलत आहे या सही, बस मूं फ़ैसिलो करे छॾियो। छा? फ़ैसिलो ई करे छॾी? एॾो वॾो थी वियो आहे तूं जो हाणे मुंहिंजे पुछण खां सवाइ तूं फ़ैसिलो थी करे छॾियो? बाबा पोइ बि चवंदो साईं मूंखे अकेलो करे न वञ। ॾिस, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। न बाबा साईं न, हाणे घणी देर थी चुकी आहे ऐं सावल जो फ़ैसिलो पत्थर ते लगी रहंदो आहे। इन जे करे असां जूं ग़लतियूं असांखे माफ़ करे असांखे इजाज़त ॾियो। तोखे रोकण जो मूंखे हक़ बि कहिड़ो आहे? काश तूं मुंहिंजो रतु हुजे हा, मुंहिंजो पंहिंजो खून हुजे हा, त ईअं अकेलो कयूं न वञे हा। रिश्ता सिर्फ रत ऐं खून सां न जुड़ंदा बाबा साईं। रिश्तनि खे जोड़ण जे लाइ प्यार, मोहब्बत ऐं कुर्ब जी ज़रूरत हूंदी आहे, जेके हाणे असांजे विच में ख़तम थी चुका आहिनि। हाणे हिते रहण सां नफ़रत जनम वठंदी। उन जे करे मां नफ़रत खे ख़तम करण थो चाहियां। इन जे करे ई मूं फ़ैसिलो कयो आहे त असां जूं जेके नादानियूं आहिनि उन्हनि खे तव्हां माफ़ करे छॾिजो। पूर, मां ॿाहिरि तुंहिंजो
इंतजार तो क्या। मोहब्बत मीरा बाबा साईं, मां ही घर नथी छॾणु चाहियां, पर मुंहिंजो जीअण मरण सावल सां आहे। इन जे करे हुन जे हर फ़ैसिले खे दिलि सां तस्लीम करणु मूं मथां फ़र्ज़ु आहे। मूंखे उमेद आहे त तव्हां हिते रहण जे लाइ मूंखे मजबूर न कंदव ऐं मुंहिंजी ग़लतियुनि खे मुंहिंजी नादानी सम्झी माफ़ करे छॾिजो। असां तव्हांखे विसारे कॾहिं बि नथा सघूं, कॾहिं न विसरंदव असांखां। ख़ुशि त तव्हां खां सवाइ असां बि न रही सघंदासीं, पर सावल जे फ़ैसिले खे पुठी बि नथा ॾेई सघूं। इन जे करे दिलि सां इजाज़त ॾियो त असां हितां हलिया वञूं। काश ही ॾिसण खां अॻ में मूंखे बहुत अची वञे हा त उहो बि मां ख़ुशीअ सां क़बूल करे वञा। ताजी जुदाई त मौत खां वधीक अज़ियत ॾींदड़ आहे, मौत खां वधीक। अरे बाबा, तव्हां त पोइ बि हिक ॿिए जे सहारे ज़िंदगी गुज़ारे वेंदा। इहो सोचो तव्हां खां पोइ मुंहिंजो छा थींदो? फल मुझे फल तू वाकई पंहिंजे वरसा सुणी लॻंदी आहे मां। वल काश रब पाक ए औलाद न करे हा। पुट नहीं सही, हिकिड़ी धीअ ॾेई छॾे हा त पछाड़ीअ ताईं खट जे पाए खे चिंबड़ी पई हुजे हा। चिंबड़ी दुखनि सुखनि में साथ निभायो, मुर्की मरकी महल मल्हायो। बेशक अरडा अड़बंगायूं, सच अॻियां परसी सनमायूं। गैरता मीरास असांजे, गैरता मीरास असांजे। मोहब्बता मीरास, मोहब्बता मीरास असांजे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।